भारतीय क्रिकेट टीम जे अॻूणे कप्तान ऐं भारत जे स्टार बैटर विराट कोहली जी ॻणप दुनिया जे बहितरीन रांदीगरनि में थिए थी। संदसि मदाह न रुॻो भारत ऐं पाकिस्तान पर सॼी दुनिया में आहिनि जेके चाहिनि था त हू पाकिस्तान अची क्रिकेट खेॾे। इन हवाले सां हिकु वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी रही आहे जंहिंमें हू माउंट एवरेस्ट सर कंदड़ दुनिया जी नंढी उमिरि वारे पाकिस्तानी जबल चाड़ू शेरोज़ काशिफ़ सां ॻाल्हाईंदे चवे थो त हू जल्द पाकिस्तान अचण जी उमेद करे थो, छो त हाणे सभु माण्हू पाकिस्तान जा दौरा करण लॻा आहिनि। वीडियो वायरल थींदे ई वापेदारनि इन ते मुख़्तलिफ़ तबसरा शुरू करे छॾिया आहिनि। कई इहा ॻाल्हि कूड़ी करार ॾियनि था त कंहिं कोहलीअ जो आवाज़ डब कयो आहे, पर स्पोर्ट्स जर्नलिस्ट फरीद खान लिखे थो त विराट कोहली बि तस्दीक कई आहे त हू पाकिस्तान अची खेॾणु चाहे थो। पाड़े वासियो, हाणे अचो क्रिकेट खेॾणु पाकिस्तान अचो। हाणे त विराट कोहली बि चई छॾियो आहे। भारतीय वापेदारनि विराट कोहली ते तनक़ीद कई ऐं चयो त जेकॾहिं हू पाकिस्तान वञणु चाहे थो त वञे, पर पोइ वापसि भारत न अचे। असां कोहलीअ खे पाकिस्तान वञण ई न ॾींदासीं, जेकॾहिं वियो त पोइ वापसि अचणु न ॾींदासीं। यादि रहे त विराट कोहलीअ सां वीडियो कॉल ते शेरोज़ काशिफ़ ॻाल्हायो हो, जेका वीडियो हिन इंस्टाग्राम ते शेयर कई। के सम्झनि था त इहा AI ज़रिए ठाही वई आहे, पर ईअं न आहे। इहा वीडियो असल में 2022 जी आहे, जेके शेरोज़ काशिफ़ हाणे शेयर कयो आहे।